अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो वेव आहे। हाणे वेव जेका आहे असां जेका साइंस में हिकिड़ो ब्रांच आहे जेका चवंदा आहियूं फिज़िक्स, ऐं उहो जेको टॉपिक वेव आहे उहो फिज़िक्स में ई अंदरि ईंदो आहे चैप्टर में। हाणे हीअ जेका वेव जेका आहे इन जी माना आहे लहर। सिंधी में जेका आहे असां वेव खे चवंदा आहियूं लहर। हाणे इहा जेका लहर आहे तव्हां ॾिसंदा हो त लहर काफ़ी सारा डेली लाइफ एग्जाम्पल हूंदा आहिनि। मां जेका वेव जी डेफिनेशन खां अॻु में तव्हां डेली लाइफ में तव्हां ॾेखारणु चाहियां थो त आख़िर इहे जेके लहर आहिनि या जमोल जेका लहरूं जेके थींदियूं आहिनि उहे प्रोड्यूस करे थींदा आहिनि। ॾिसो पिया तव्हां सीध सरफेस ते ॾिसो केॾी महिल समुंड ते त इहे जेके छोलियूं जेके ईंदा आहिनि सोर्स खां तव्हां ते पहुचंदा आहिनि छा जी फॉर्म में, लहर जी फॉर्म में। उते कीअं वेव प्रोड्यूस थींदा आहिनि, लहर जेका प्रोड्यूस थींदी आहे। उन सां गॾु जेका आहे तव्हां रस्सी आहे, रस्सी खे हिकिड़े एंड खे तव्हां फिक्स कयो, ॿिए एंड खे तव्हां छिकियोसि त रस्सी में बि लहरूं माना वेव प्रोड्यूस थींदा आहिनि। ऐं उन सां गॾु वाटर में जेका आहे, वाटर में हिकिड़ो पांड हुजे, मथां तव्हां का शइ उछरियो त उन में बि लहरूं प्रोड्यूस थींदियूं आहिनि। हाणे उहा जेका वेव आहे, ऐं वेव आहे छा, असल में वेव जी माना आहे डिस्टर्बेंस क्रिएटेड इन मीडियम। माना कंहिं बि मीडियम में असां जॾहिं का डिस्टर्बेंस क्रिएट कंदा आहियूं तॾहिं ई जेके वेव जेका आहे या लहर जेका आहे उहा प्रोड्यूस थींदो आहे। हाणे मिसाल वठो, मां हिते ॻाल्हायां थो, मां हिते जेकॾहिं ॻाल्हायां थो त मुंहिंजा जेके आवाज़ लहरूं जेके तव्हांजे कननि ते पहुचनि थियूं उहो बि वेव जे फॉर्म में। ॾिसो थींदो कीअं आहे, मां जॾहिं ॻाल्हायां थो मुंहिंजो आवाज़ माना साउंड, हाणे साउंड छा आहे, इहा बि हिकिड़ो वेव जो क़िस्म आहे, साउंड वेव्स, साउंड वेव्स। उन सां गॾु हाणे वेव आहे छा, ॾिसो वेव मीन्स डिस्टर्बेंस क्रिएटेड इन मीडियम। माना कंहिं बि मीडियम में असां जॾहिं इहे डिस्टर्बेंस क्रिएट कयूं तॾहिं उहा जेका वेव आहे उहो प्रोड्यूस थींदो आहे। हाणे जेका मां हिते वर्ड यूज़ कयमि मीडियम, मीडियम माना हिकिड़ो पाथ हूंदो आहे। मीडियम माना आहे पाथ, माना जॾहिं उहा लहर मुफ़ासिलो तय कंदो त कंहिं पाथ जे थ्रू, मिसाल ॾिसो तव्हांजे घरनि जे अंदरि जेका लाइट ईंदो आहे थ्रू वायर्स, त उन सां गॾु असां चई सघूं था त हीअ जेका वेव प्रोड्यूस थींदो उहा बि कंहिं मीडियम जे थ्रू, मीडियम माना आहे पाथ। हाणे ऐं उन में मां लिखिया आहिनि त मीडियम जेका आहे मीडियम जा टाइप्स हूंदा आहिनि, माना वाटर आहे। ॾिसो भाउ छोलियूं जेके हूंदा आहिनि, छोली जेका हूंदी आहे मिसाल समुंड ते सतह ते जेका छोलियूं हूंदियूं आहिनि त उन में बि लहर जी फॉर्म में, वेव जे फॉर्म में। उन सां गॾु हाणे उहो जेको समुंड आहे माना पाणी आहे, माना पाणी में बि जेके वेव प्रोड्यूस थियनि ऐं उहो जेको पाणी आहे एज़ छा आहे मीडियम। उन सां गॾु हिते मां ॻाल्हायां थो, हिते जेका मीडियम आहे उहा आहे एयर, माना हवा आहे। मां ॻाल्हायां थो, मुंहिंजो आवाज़ हिते एयर में ट्रांसफर थी करे तव्हांजे कननि ते पहुचे थो ऐं तव्हां मुंहिंजो आवाज़ ॿुधो था, त छा आहे हिते मीडियम, छा आहे हिते एयर आहे। उन सां गॾु मीडियम कड़ी आहे ॿी वैक्यूम। माना हीअ मीडियम उहा आहे जंहिंमें तव्हां मुंहिंजो आवाज़ ॿुधी न सघंदो, ऐं इन जो नालो असां ॾींदा आहियूं स्पेस या वैक्यूम, ऐं उहा आहे खिला जेका आसमान खां मथे हूंदो आहे। मोस्टली अमूमन चवंदा आहिनि त सर असां वैक्यूम में हुजूं त पोइ तव्हांजो आवाज़ु ॿुधी न सघूं त उहो छो हूंदो आहे। वैक्यूम जेका आहे असल में ग्रेविटी ज़ीरो हूंदो आहे, ग्रेविटी हूंदो ई न आहे, ऐं जॾहिं ग्रेविटी हूंदो ई कोन त मुंहिंजो आवाज़ु तव्हां ते प्रोड्यूस थींदो ई कोन, छाकाणि जो जिते मीडियम में न हुजे, ऐं मीडियम जेके वैक्यूम आहे पोइ त ग्रेविटी आहे कोन, जॾहिं ग्रेविटी न आहे त असां चई सघूं था त मुंहिंजो आवाज़ु तव्हां ॿुधी न सघंदो। उन सां गॾु हीअ त हुयो सिंपल इंट्रोडक्शन। पर हाणे छा आहे, वेव जा टाइप्स बि हूंदा आहिनि, वेव जा टाइप्स। हाणे असां डिस्कस कंदासीं त बाबा लहर जेके प्रोड्यूस थींदा आहिनि उन जा क़िस्म केतिरा आहिनि। बेसिकली जॾहिं बि असां डिस्क्राइब कंदा आहियूं त वेव जा जेके टाइप्स हूंदा आहिनि, वेव खे असां 3 टाइप्स में रहे छॾियो आहे। वेव जेके बि हूंदा आहिनि, नंबर 1 जेका टाइप हूंदो आहे उनजो नालो असां ॾींदा आहियूं मैकेनिकल वेव्स। वेव जो टाइप आहे जंहिंजो असां नालो ॾींदासीं मैकेनिकल वेव्स, मैकेनिकल वेव्स। ॿिया हूंदा आहिनि नॉन मैकेनिकल वेव्स, नॉन मैकेनिकल वेव्स माना वेव खे असां ॿिनि पार्ट्स में डिवाइड कयो आहे। हिकिड़ो नालो छा आहे मैकेनिकल वेव्स, ॿिया हूंदा आहिनि नॉन मैकेनिकल वेव्स। हाणे हीअ जेका टाइप आहे वेव जो जंहिंखे असां चवंदा आहियूं मैकेनिकल वेव्स, मैकेनिकल वेव उहे हूंदा आहिनि जंहिंखे मीडियम ज़रूरत पवे, विच रिक्वायर मीडियम।
which requires medium for their propagation. माना सच टाइप ऑफ वेव्स माना ही जेका आहे उहा वेव जो टाइप आहे जंहिंखे चवंदा आहियूं मैकेनिकल वेव्स ऐं मैकेनिकल वेव उहे हूंदा आहिनि जंहिंखे मीडियम जी ज़रूरत पवंदो आहे। हाणे मैकेनिकल वेव में कहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे मीडियम ज़रूरत पवंदो आहे। मिसाल मां हिते ॻाल्हायां थो, हिते एयर आहे ऐं मां जेको हिते ॻाल्हायां थो आवाज़ु माना साउंड वेव। हाणे माना साउंड वेव छा आहे, मिसाल आहे छाजो मैकेनिकल वेव जो, छो जो मीडियम जी ज़रूरत आहे। मीडियम न हुजे त मुंहिंजो आवाज़ु ॿुधणो ई कोन, मां ॻाल्हायां न तव्हां ॿुधणो ई कोन। त माना ही जेका टाइप आहे वेव जो असां अॼु कंदा आहियूं मैकेनिकल वेव्स। मैकेनिकल वेव्स में मिसाल कहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे मीडियम ज़रूरत पवंदो आहे, वाटर वेव्स। मिसाल हाणे ॾिसो जेका वाटर जेके वेव्स आहिनि, वाटर ते जेके लहरूं प्रोड्यूस थींदियूं आहिनि, असांजो हिकिड़ो ख़ासि एक्सपेरिमेंट कयो आहे जंहिंजे ज़रिए असां ख़बर पए त बाबा त मैकेनिकल वेव्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उन्हनि में वाटर वेव्स बेस्ट एग्जाम्पल ॾींदो आहे त कंहिं बि वाटर जे मथां हिकिड़ो चिदो छॾींदा आहियूं त उन में लहर प्रोड्यूस थींदा आहिनि, त उहे बि कहिड़ा आहिनि मैकेनिकल वेव्स। अचो हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयूं था, ख़बर पए असांखे त वाटर जे मथां वेव प्रोड्यूस थींदा कीअं। असांजो हिकिड़ो एग्जाम्पल आहे, हिकिड़ो एक्सपेरिमेंट आहे। असां हिते हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयो आहे ऐं हीअ जेका असां एक्सपेरिमेंट मोस्टली कयो आहे त ख़बर पवे त बाबा वाटर जे मथां जेके लहरूं प्रोड्यूस थींदियूं आहिनि उहे आख़िर थींदो कीअं। हाणे ही मैकेनिकल वेव जो मिसाल आहे, छो जो मां तव्हांखे चयो आहे त मीडियम में वाटर बि ईंदो आहे ऐं असांखे ख़बर आहे त वाटर ते बि जेका आहे उहे वेव प्रोड्यूस थींदा आहिनि। पर मां तव्हांखे चयो हुयो हिते पाणी ते हाली वेव प्रोड्यूस न थींदा, हिन में असां छा कंदासीं, का शइ डिस्टर्बेंस, का शइ डिप कंदासीं। जॾहिं डिप कंदासीं पोइ उन पॉइंट ते ई जेका आहे उहे लहर प्रोड्यूस थींदा। मिसाल ॾिसो बाबा, मां हिन हिकिड़ो पेबल आहे, पेबल शेप हिकिड़ो ऑब्जेक्ट आहे जंहिं ते असां वाटर जे मथां उछलींदासीं। हाणे जॾहिं असां जेॾी महिल उछलींदासीं उन ई पॉइंट खां छा आहे न उहे लहरूं प्रोड्यूस थींदियूं। हाणे ॾिसो बाबा हिकिड़ो एक्सपेरिमेंट ॾिसो बा वरी ॾिसो बा। हाणे छा आहे, जॾहिं महिल मां उछलियमि त उतां उहे वेव लहरनि जे फॉर्म शिकिल में जेका आहे उहे वेव प्रोड्यूस थी करे हिन पॉइंट ते आया। हाणे जेकॾहिं हिन जो ही एंड न हुजे त उहे लहर जो एंड ई न आहे, उहे इनफिनिटी नाम ते छा आहे उहे एंड ते उहे पकड़िजा वेंदा। त हीअ बि हिकिड़ो वाटर वेव जो मिसाल आहे। मोस्टली हिकिड़ो बेस्ट एग्जाम्पल आहे हिकिड़ो वाटर वेव जो। वाटर वेव जे छा आहिनि वेव जा मिसाल आहिनि, पर उहे जेके वाटर वेव हूंदा आहिनि उहे मैकेनिकल वेव जा मिसाल आहिनि। वाटर वेव थी वियो, हाणे इहा छा आहे मैकेनिकल वेव जो मिसाल आहे। उन सां गॾु मां हिते ॻाल्हायां थो माना साउंड वेव्स, माना साउंड माना जेका आवाज़ जी जेका लहर आहे जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं साउंड वेव्स, उहे बि मैकेनिकल वेव जा एग्जाम्पल्स आहिनि। हाणे इहे थी विया मैकेनिकल वेव्स। कुझु ॿियो जेको टाइप आहे जंहिंखे मीडियम जी ज़रूरत न पवे, कुझु रुकाए लो एंड मीडियम फॉर द प्रोपगेशन। माना वेव जो हिकिड़ो ॿियो बि एग्जाम्पल आहे, हिकिड़ो क़िस्म आहे जंहिंखे मीडियम जी ज़रूरत न पवंदो आहे, त उन्हनि में जेका आहे असां उन्हनि वेव खे चवंदा आहियूं नॉन मैकेनिकल वेव्स। हाणे अमूमन जेका आहे तव्हांखे ख़बर आहे सिज मां इहा जेका रोशनी तव्हां सरफेस आवर्त ते पहुचंदो आहे ऐं उहो जेको सरफेस आवर्त ते इहा जेका रोशनी पहुचंदो आहे उते मीडियम हुजे न हुजे पर लाइट सफ़र तय कंदो आहे, त उन्हनि में इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी मिसाल आहे। त नॉन मैकेनिकल वेव्स में कहिड़ा वेव ईंदा आहिनि, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव कहिड़ा हूंदा आहिनि ॿिया, रेडियो वेव्स। अॼुकल्ह ॾिसो था अॼुकल्ह टेक्नोलॉजी एतिरो फास्ट अची वियो आहे जो जेके साइंटिस्ट हूंदा आहिनि जापानीज़ इटली साइंटिस्ट जेके हूंदा आहिनि, नासा हिकिड़ो लेबॉरेटरी आहे USA में, त उते जेके प्रोफेसर हूंदा आहिनि साइंटिस्ट जेके हूंदा आहिनि उहे मरीज़ ते मार्स ते मथे जेके ॿिया जेके प्लेनेट हूंदा आहिनि उते वञी करे हिकिड़ो रिसर्च जेका कंदा आहिनि त आख़िर उते बि हिकिड़ी वजूद आहे, असां उनजी ॻोल्हा में हूंदा आहिनि। त हाणे जेके मरीज़ ते वेंदा आहिनि उहे सरफेस आवर्त ते जेके वेठा नासा जे लेबॉरेटरी अंदरि उन्हनि में सिग्नल की प्रोड्यूस थींदा आहिनि, हालांकि उहे आसमान खे मथे आहिनि, उते मीडियम ज़रूरत न आहे। पोइ छा कंदा आहिनि त उहे कहिड़ा वेव हूंदा आहिनि नॉन मैकेनिकल वेव्स। रेडियो वेव जो मिसाल आहे त जेको रेडियो जेके लहर थींदी आहे, हाणे रेडियो स्टेशन ते हिते न हूंदो आहे पर तव्हां पंहिंजे घरनि में रेडियो ॿुधंदा आहियो, बाबा अॼु ई ड्रामो आहे, इहो इट्स बेस्ट एग्जाम्पल आहे। त रेडियो स्टेशन हिते न हूंदो आहे, अलाए किथे लॻियल आहे, पर तव्हां हिते ॿुधंदा आहियो। बेस्ट एग्जाम्पल तव्हां अनोन शहर में ईंदा आहियो, कराची में, इस्लामाबाद में, कंहिं शहर में जेका तव्हां भुली वेंदा आहियो, GPS सैटेलाइट जे मदद सां गूगल में हिकिड़ो ऐप आहे, उन जी मदद सां तव्हां पंहिंजी लोकेशन बि ट्रेस करे सघो था।
ये भी छा एग्जाम्पल रेडियो वेव जो आहे त माना इहा हिकिड़ी कम्युनिकेशन सैटेलाइट आहे, नैनो टेक्नोलॉजी आहे। माना तव्हां किथे बि गुम थी वञो, ऐप में तव्हां खोले छॾियो, तव्हांजी ऐप ॿुधाईंदो बाबा तव्हां हिन लोकेशन ते बीठा हो, माना हिन शहर जे भरिसां हिन लोकेशन ते बीठा हो, त माना इन्हनि में हिकिड़ा वेव पहुचंदा आहिनि, पर उन्हनि खे मीडियम जी ज़रूरत न पवंदो आहे। त उहे जेकी मिसाल उहो आहे नॉन मैकेनिकल वेव्स। इन सां काफ़ी सारा कोड मिसाल आहिनि। लाइट वेव्स, लाइट मोस्टली जेका विजिबल लाइट आहे, सन मां अचे थो, सरफेस अचे थो पहुचे थो, त उहो एग्ज़ाम्पल छा आहे, नॉन मैकेनिकल वेव जो एग्ज़ाम्पल आहे। पर अमूमन जेका आहे वेव जो टियों बि हिकिड़ो क़िस्म आहे। मूंखे कंहिं सवाल कयो त आख़िर सर जेका करंट जेका फ्लो कंदो आहे थ्रू वायर, नैनो वायर जे थ्रू, वायर जे अंदरि जेका तव्हां करंट ईंदो आहे, त उहो जो करंट जे अंदरि चार्जिस हूंदा आहिनि, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, त उहे इन वायर जे अंदरि जेका करंट फ्लो थींदो आहे, त उहे बि त पार्टिकल जेके हूंदा आहिनि, उन्हनि में बि त लाज़मी लहर फ्लो थिए। त उहो एग्ज़ाम्पल ऐं टाइप कहिड़ो आहे, त उन टाइप खे असां चवंदा आहियूं मेटर वेव्स। हाणे हिनखे असां उन करे चवंदा आहियूं मेटर माना आहे पार्टिकल, माना जंहिंमें पार्टिकल्स बि वेव जी शनाख्त रखनि। मिसाल वठो, बेस्ट एग्ज़ाम्पल आहे एटॉमिक फिजिक्स में न्यूक्लियस हूंदो आहे, उन जे ॿाहिरां शेयर्स में इलेक्ट्रॉन फ्लो कंदा आहिनि। असुल जेका उहा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस जेका रिवॉल्व कंदा आहिनि वेव जे फॉर्म में। कहिड़ा वेव टाइप आहे, स्टैंडिंग वेव्स। हाणे इहे जेके वेव्स आहिनि, करंट जेको फ्लो थींदो आहे, उन वायर जे अंदरि जेका करंट फ्लो थींदो आहे, त उन्हनि में जेके वेव हूंदा आहिनि, उहे जेके इलेक्ट्रॉन फ्लो कंदा आहिनि वायर जे अंदरि, उन्हनि में जेका वेव जी मिसाल उहो चवंदा आहियूं मेटर वेव। छो जो मेटर माना आहे पार्टिकल ऐं पार्टिकल माना इलेक्ट्रॉन, पार्टिकल माना आहे इलेक्ट्रॉन। पर मुंहिंजो सुवालु आहे हिकिड़ो, मां चवां थो जेका सन मां जेके रेडिएशन इमिट आउट थींदा आहिनि, त उहे बि त पार्टिकल्स हूंदा आहिनि। उहे छा, उहे मेटर वेव न आहिनि, उहे मेटर वेव न आहिनि। छो जो सन मां जेका रोशनी इमिट आउट थींदी आहे न, त उहा जेका रोशनी आहे, लाइट आहे, उहो क्वांटाइल फॉर्म हूंदो आहे। इहा लाइट फोटॉन जी फॉर्मेशन आहे, फोटॉन जो ठहियलु आहे। फोटॉन हिकिड़ो फॉर्म ऑफ एनर्जी आहे, पार्टिकल न आहे। ऐं फोटॉन खे या गामा रेज़ खे या तव्हां पढ़ियो हूंदो न्यूट्रॉन्स खे न्यूट्रल पार्टिकल आहिनि, उन ते को बि चार्ज न हूंदो आहे। उन करे उन्हनि खे मीडियम जी ज़रूरत न पवंदो आहे। मोस्टली अॼु जेको असांजो टॉपिक हुयो, असां पढ़ियोसीं वेव आहे छा, इन जा एग्ज़ाम्पल डेला में कहिड़ा हुआ, ऐं वेव जा क़िस्म केतिरा हूंदा आहिनि, टे मैकेनिकल वेव्स, नॉन मैकेनिकल वेव्स ऐं मेटर वेव्स। आई होप यू ऑल आर फाइन। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। ओके, जेके बि स्टूडेंट बीठा आहिनि, को सवाल आहे त मूंखां पुछो। अमूमन घणा स्टूडेंट बीठा आहिनि हिते। हिकिड़ो असां एक्सपेरिमेंट बि कयो हुयो। मूंखे यकीन आहे त को बि स्टूडेंट जेके मुंहिंजो लेक्चर ॿुधनि त जेको बि सवाल आहे मूंखे पुछो आहे। यस सर, हाउ टू प्रोड्यूस वेव्स? यस, इट्स द बेस्ट क्वेश्चन। तव्हांजो सवाल आहे त आख़िर वेव प्रोड्यूस थींदा कीअं। हिकिड़ो स्टूडेंट आहे, हुन पुछियो मूंखां सर आख़िर इहे वेव प्रोड्यूस थींदा कीअं। ॾिसो बाबा, वेव जो कमु छा आहे, एनर्जी ट्रांसफर करणु। वेव जो कमु आहे एनर्जी हिकिड़े सोर्स खां ॿिए प्लेस ते ट्रांसफर करणु। पर इहे वेव ख़ुदि प्रोड्यूस न थींदा आहिनि, असां इन्हनि खे प्रोड्यूस कराईंदा आहियूं। उहो कीअं, मां शुरू में लिखियो हुयो त वेव प्रोड्यूस कयो तव्हां कंहिं मीडियम में डिस्टेंस में क्रिएट कयो, का शइ में उछरिया वेव प्रोड्यूस थींदा आहिनि। छो जो जॾहिं कंहिं शइ खे उछरण सां, रगड़ण सां या हिट करण सां बि वेव प्रोड्यूस थींदा आहिनि। मिसाल वाटर वेव्स, रस्सी में मां रस्सी खे हिकिड़े खे छिकियां, हीअं टर्न कयां, उन में बि प्रोड्यूस थींदा आहिनि वेव। छा आहे, असां वेव खे प्रोड्यूस कराईंदा आहियूं, ख़ुदि न थींदा आहिनि, असां प्रोड्यूस कराईंदा आहियूं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन। सर, इलेक्ट्रिकल वायर जो कमु, हुन में कहिड़ा वेव्स हूंदा आहिनि? इलेक्ट्रिकल, यस, बेस्ट क्वेश्चंस। हीअ जेका आहे सवाल हिकिड़ो अहम सवाल हूंदो आहे, जेके टीचरनि खे परेशान कंदो आहे। त आख़िर वायर जे अंदरि जेका करंट जेका हूंदो आहे, वायर जे अंदरि जेका करंट फ्लो थींदो आहे, उन में जेके पार्टिकल्स हूंदा आहिनि, त उहे बि त पार्टिकल्स में वेव, माना उहे जेके पार्टिकल मूव कंदा आहिनि हिकिड़े प्लेस खां ॿिए प्लेस ते, त उन में वेव हूंदा। इन जो उहे जेके वेव हूंदा आहिनि, उन जो नालो आहे मेटर वेव्स। मेटर माना छा आहे, पार्टिकल्स। ऐं पार्टिकल जॾहिं मोशन हूंदा आहिनि, त उन्हनि में जेके वेव हूंदा आहिनि, असां उन्हनि खे चवंदा आहियूं मेटर वेव्स। Sir, how many type of waves? There are 3 types of the waves. वेव जा 3 क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि मैकेनिकल वेव्स, ऐं ॿिया हूंदा आहिनि नॉन मैकेनिकल वेव्स, ऐं टिया हूंदा आहिनि मेटर वेव्स। ओके, अॼु जेको हुयो टॉपिक हुयो वेव्स ते हुयो। इंशाल्लाह सुभाणे नेक्स्ट जेका टॉपिक हूंदो हुक्सला, उहो असां स्टार्ट कंदासीं। एसी ताईं आबाद रहो।